ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत सॼे सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे। नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सूबे में बग़ैर इजाज़त जे क़ुर्बानी जे जानवरनि जूं खलू गॾु करण ते पाबंदी हूंदी। कमिश्नर ऐं डीसी जी इजाज़त खां बग़ैर हलू गॾु करण ते पाबंदी हूंदी। घरू खाते जो इहो चवणु आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। खलू गॾु करण लाइ टेंट लॻाइण ऐं लाउड स्पीकर जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। 10 ज़ुल्हज खां 12 ज़ुल्हज ताईं कलम 144 लागू रहंदो। सूबाई घरू खाते जो इहो चवणु आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध हुकूमत सॼे सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। सूबे में बग़ैर इजाज़त जे क़ुर्बानी जे जानवरनि जूं खलू गॾु करण ते पाबंदी हूंदी। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध हुकूमत सॼे सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे, जिन जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सूबाई घरू खाते जो चवणु आहे त 10 ज़ुल्हज खां 12 ज़ुल्हज ताईं कलम 144 लागू रहंदो।